المجيد والفرقان الحميد. ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون. صدق الله العلي العظيم. درود شريف برو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला इन आयत जे अंदर पंहिंजे दोस्तनि जो बयानु फरमायो आहे। अल्लाह तबारक व ताला कहिड़नि माण्हुनि खे दोस्त बनाईंदो आहे ऐं जंहिंखे दोस्त बनाए थो उन जे लाइ वॾा लफ़्ज़ ऐलान करे फरमाए छॾियईं, दुनिया वारो ॿुधो, जेके अल्लाह जा दोस्त थींदा उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो ग़म को ॾुख परेशानी न थींदी। हाणे सम्झण जे लाइ सवाल आहे त अल्लाह तबारक व ताला पंहिंजो दोस्त कंहिंखे बणाईंदो आहे, कहिड़ा माण्हू अल्लाह ताला जा दोस्त बणिजी सघनि था। क़ुर पाक जे काफ़ी सारनि आयतुनि में वाज़ह बयानु थियल आहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जी इताअत करण वारा अल्लाह ताला जा दोस्त आहिनि। नमाज़ रोज़े जी पाबंदी करण वारा, हज ज़कात पाबंदीअ सां अदा करण वारा अल्लाह ताला जा दोस्त आहिनि। इन सां गॾोगॾु हलाल खाइण वारा, हराम खां बचण वारा, यानी कि शरीयत जे अहकामनि जी पाबंदी करण वारा अल्लाह ताला जा दोस्त आहिनि। उन्हनि में वॾो किरदारु हलाल खाधे जो आहे। जिन हलाल खाइण ते चङी तरह पाबंदी कई, चङी तरह नज़रसानी करे हलाल खाधऊं, हराम खां बचा, उन्हनि जे अंदरि तक़वा नुमाया नज़र आई। ऐं अल्लाह ताला उन्हनि ॿाननि जे लाइ जेको दुनिया में नज़ारो रखियो उहो बि दुनिया जे माण्हू ॾिठो। उन्हनि जा काफ़ी सारा मुफ़स्सिरनि मुहद्दिसनि मिसाल वाक़ियात लिखिया आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो ॿ पेश कयां। रिवायत जे अंदरि बुज़ुर्गनि लिखियो आहे, ग़ालिबन मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त पुराणे ज़माने में नानोत जे अंदरि हिंदुस्तान में हिकिड़ो नेक शख़्स हो। उनजी रोज़ी रोटी आमदनीअ जो ज़रियो झंग मां गाह करे ईंदो हो खुरपीअ सां, पोइ उहो अची करे मार्केट में विकिणंदो हो। जेके उतां 5-10 पैसा मिलंदा हुअसि उन्हनि मां पंहिंजे घर जो ख़र्चु कंदो हो। पोइ ईअं हिकिड़ो पैसो उन वटि जॾहिं बचो, हिन ख़्यालु कयो त अॼु मौलवियुनि जी दावत कयां। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह लिखे थो त काफ़ी सारा आलिम हुया, उन्हनि सां गॾु उन्हनि जा मौत केॾी न हुआ। हीउ चूंकि सादो हो, उन्हनि खे अची करे चयईं त तव्हांजी अॼु दावत कई अथऊं, तव्हां मूं वटि अचो, पर यार ॻाल्हि सिधी आहे, असांखे पचाए खाराइणो कोन ईंदो आहे। मिठो या बिरयानी चहिरो असांखे पचाइणो कोन ईंदो आहे, असां मिड़ई गुज़ारो कंदा आहियूं। पोइ भला मां हीअं कयां, तव्हांखे उहे 10 पैसा ॾियां, तव्हां पाण पचाए पंहिंजे घर वञी खाओ। इन तरह सां मुंहिंजी दावत क़बूल कयो। हाणे उन दावत जिन खे कयईं उन्हनि में मौलाना मोहम्मद कासिम साहिबु हो, मौलाना मोहम्मद याकूब साहिबु हो, इहे वॾा बुज़ुर्ग हुआ, उन्हनि जा मोतक़िद माण्हू हुआ। हुननि फ़ैसिलो कयो त हिन सिक में असांजी दावत कई आहे, कीअं मोटायूंसि। मौलाना मोहम्मद याकूब रहमतुल्लाह अलैह जे मथां इहा ड्यूटी रखियऊं त हिन जा इहे 5 पैसा तूं खण, तूं इहा दावत तयारु कर, पोइ असां सभु हिन जे घर ईंदासीं, तूं हुतां पंहिंजे घरां तयारु कराए खणी अच, हिते खाईंदासीं। हाणे उहा दावत तयारु थी थिए, कीअं थी थिए, चांवर वरितई ऐं हंडी जेका ठिकर जी हुई उहा बि नई वठी आयो कुंभर वटां, उनखे धोई साफ़ करे मले घर वारनि खे चयईं त तयारु कयो, पर जेका रजींदी उहा पहिरियां वुज़ू कंदी, वरी जॾहिं चांवर धोईंदी त ज़िकिर कंदी, चमचो गिहु तेल फेराईंदी, हुन में त ज़िकिर पई कंदी, दुरूद पई पढ़ंदी। अहिड़ीअ तरह सां इहे चांवर जॾहिं तयारु थिया, मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह लिखे थो त असां एतिरा काफ़ी ॼणा हुन दावत में गॾु थियासीं ऐं उन्हनि 5 पैसनि में चांवर वरी एतिरा ठहिया जो असां सिर्फ़ु 2 गिरह असांखे नसीब थिया। पर लिखनि था त इन्हनि 2 गिरहनि जो कमाल अहिड़ो ज़ाहिर थियो, इहे 2 गिरह असांजे मिड़ीअ मां लहंदा त विया, पर अंदर में अहिड़ी नूरानियत पैदा कंदा विया,
अहिड़ो अल्लाह ताला जे नाले जो ज़िक्र जो वुज़ू जो असर तक़वा जो परहेज़गारी जो अहिड़ो असर पियो जो काफ़ी अरसे ताईं उन्हनि जे इन ॿिनि गिरहनि जो असर हो जो असांखां नमाज़ तक बि रोला खन वई, ज़िक्र न पियो असांखां रहिजे, तिलावत में नागो न पियो थिए, इस्तिग़फ़ार में नागो न पियो थिए, इन हलाल ऐं पाक साफ़ खाधे जो एॾो असर। मौलाना अहमद रिज़वी रहमतुल्लाह अलैह जे बारे में लिखनि था, पहिरियों भेरो जॾहिं हज ते पिया वञनि त साम्हूं जी ॿेड़े जे ज़रिए वेंदा हुआ त मौलाना लाहौरी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे साथियुनि सां गॾु ॿेड़े में जॾहिं चढ़ियो त ॿेड़े जा बोरची साथियुनि जे लाइ खाधो तयारु पिया कनि। मौलाना लाहौरी रहमतुल्लाह अलैह ॾिठो त इहे नमाज़ वारे टाइम ते बि ईअं गाफ़िल आहिनि, नमाज़ नथा पढ़नि। उनखे तलक़ीन कयूं त बाबा असां मुस्लमान आहियूं, भले इरादे सां हज करण जे नियत सां निकिता आहियूं, हीउ सफ़र असांजो भलो आहे, नमाज़ पढ़ंदा हलंदासीं त फ़ाइदो आहे, नमाज़ पढ़ो। बार बार उनखे तलक़ीन कंदो आहियो, पर हुननि नमाज़ पढ़ण जा आदी जो न हुया, उहो ॿेड़े सां गॾु हुया, हिननि जा हज जा साथी कोन हुआ, त उहो नमाज़ न पिया पढ़नि। 7 ॾींहं के उन्हनि खे उन ॿेड़े में लॻा। लाहौरी रहमतुल्लाह अलैह 7 ई ॾींहं उन्हनि बेनमाज़नि जे हथ जी पकल मानी न खाधी, एॾा परहेज़गार। अञा ॿियो मिसाल तव्हांखे ॿुधायां, बुज़ुर्गनि लिखियो आहे त मिस्र जे अंदरि इब्न तूलून जॾहिं बादशाह थियो, उनखे कुझु हुकूमत जे मामलात में ॾुखियाइयूं पेश आयूं त हिन खां फ़ैसिला ग़लति थिया। जॾहिं ग़लति फ़ैसिला थिया त बुनान हमाल नाले हिकिड़ो बहितरीनु बुज़ुर्ग थी गुज़रियो, उनखे नसीहत तहरीर करे लिखी, ही फ़ैसिला तव्हांजा शरीयत जे ख़िलाफ़, ही ग़लति, ही बि ग़लति, ही बि ग़लति, इहे हीअं थींदा। अञा बि मौक़ो अथव, उनखे वापसि करे सिधो कयो। त इब्न तूलून बादशाह खे गुस्सो लॻो, नसीहत हुनजी बर्दाश्त न करे सघियो, हुकुम कयईं त हिनखे वठी चिड़ियाघर में जेको शींहुं रखियलु आहे न, उनखे 2 ॾींहं 3 बुख ते रखो, हिन मोल साहिब खे पकड़ियो उन शींहं जे अॻियां उछलियो। हुननि ईअं कयो, बुखे शींहं जे अॻियां उछलियऊंसि त शींहुं अचे, उनखे पहिरियां त हाली शोर करे शींहुं आयो, पर वेझो आयो त उनखे सिंघण लॻो, चटण लॻो। ॾिसी सभु हैरान थी विया, शींहुं बुख ते आहे, माण्हू हेॾो सारो खाए नथो, उनखे चटे थो, प्यार थो करे। काफ़ी देरि खां पोइ शींहुं हुते वेही रहियो, हुनजे आॾो गोॾा वञी खोले करे मोल साहिब खे ॿाहिरि कढियो। पोइ चऊंसि त ॿिए ख़बर पहिरियां इहो हवालो ॾे, शींहुं त तोखे न खाधो असां ॾिठो, तुंहिंजे कंहिं बुज़ुर्गीअ जो कमाल आहे, चलो अलाह ताला तोखे हिफ़ाज़त में रखियो। उन वक़्तु तुंहिंजी कहिड़ी कैफ़ियत हुई जंहिं महिल शींहुं तोॾे हीअं झपकियो तेज़ीअ सां? त उन बुज़ुर्ग ॿुधायो त मां इन सोच में ग़रक़ हुयुसि त जेकॾहिं इहो शींहुं मुंहिंजे जिस्म खे वात हणी वियो, लके वियो, त पोइ जिस्म मुंहिंजो पाक रहंदो कि न पलीत, शींहुं जी ओभर पाक हूंदी आहे कि न पलीत, मां इन फ़िक्र में हुयुसि, इन मसइले में रुधल हुयुसि। इहा पक ई त शींहुं कोन खाईंदो। अल्लाह ताला जो फरमायो आहे, अल्लाह ताला जा दोस्त जेके थींदा आहिनि, कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ ख़तरो न थींदो आहे। इहे सभु ॻाल्हियूं तक़ाज़ा थियूं कनि हिन ॻाल्हि जूं, शरीयत जो जेतिरो माण्हू पाबंद हूंदो, ओतिरो अल्लाह ताला उनखे पुरसुकून ज़िंदगी अता कंदो। अल्लाह ताला तव्हां असांखे बि शरीयत जे अहकाम जी पाबंदी नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।